साईं, इन में बिल्कुलु तव्हां सही। हे हा, सूरत त कई आहे, पर हे कहिड़ी अथव साईं, आहे हे साईं, रुकू? हा, हे तव्हांजो अथव। अची वियो साईं। ठीकु आहे साईं, शेयर थी वञो साईं, नज़र अची साईं। हा हा, त आयत नंबर कहिड़ी आहे साईं? रुकू हे साईं, हिकु आहे? हिकु खां पंज इंशा अल्लाह ताला। हिक खां पंज, बसि बसि। बसि हा, जिन में अच्छा हिकिड़े में हिकु या रुकू हे आहे न अच्छा, जीवन। हा बसि ठीकु आहे। शुरू कयूं साईं? बिल्कुलु साईं, इंशा अल्लाह ताला। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां पंहिंजे दोस्तनि खे सिंधी में क़ुर अचो त सिंधी में क़ुर सिखूं में भलीकार चऊं था। अॼु जेको आहे असां रुकू नंबर 1 जुज़ 6 ऐं आयत नंबर 1 खां 5 ताईं साईं जन इन में शर्फ़ अता फ़रमाईंदा त उन जी एक्सप्लेनेशन ॾींदा। सो साईं हाणे तव्हां ॾे ट्रांसफ़र था साईं वॾी कयूं। महिरबानी, जज़ाकल्लाह फी दुनिया अल आख़िर इंशा अल्लाह ताला साईं। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। उक़ूज़ हिन खे ऐन जो उचारणु खपे, हिन खे अलिफ़ जो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदना इल्मन अजमईन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मरहबा बिकुमुल फ़स्ल। माना भली कार आहे अव्हांखे क्लास में, अल्हम्दुलिल्लाह। ही सिंधी में ईअं चइजे थो पियो त फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं था त गुज़िरियल हफ़्ते पूरी कई असां सूरत निसाए। सूरत निसाए गुज़िरियल हफ़्ते असां पूरी कई अल्लाह ताला जी मदद सां। इन जो अरबी में छा लिखियलु आहे, कयो मूं चीट पीटी तव्हां, छो जो असांखे अहिड़ी अरबी सिखणी न आहे जो हुन में असां लफ़्ज़ पंहिंजा ठाहियूं। असांखे फ़क़ति क़ुर पाक जी अरबी सिखणी आहे, असांजो फ़क़ति एतिरो मक़सदु आहे। पर हिन में छा आहे त कुझु लफ़्ज़ अहिड़ा ईंदा जेके ई क़ुर पाक में छा पर हिन जेको असां सूरत अल माइदा शुरू कंदासीं न, उन में बि लफ़्ज़ उहे ईंदा, इन करे मां इहो चयो अचणु खपे। जीअं हुयो हीअ छा आहे त नईम साहिबु मोकिलियो गुज़िरियल हफ़्ते, त हफ़्ते खे छा चइबो आहे? तव्हां ॾिसो था हिन में छा थो नज़र अचे, गुज़िरियल हफ़्ते ॻाढ़े में लिखियलु आहे ऐं हीअ बि ॻाढ़े में लिखियलु आहे, ॾिसो था न। त माना गुज़िरियल खे लफ़्ज़ कहिड़ो आहे हिते ऐं हफ़्ते जो लफ़्ज़ कहिड़ो हूंदो, तव्हां ॾिसो हिते। क़बूल माज़ी, माज़ी माना पुठियों। हा, माज़ी माना पुठियूं, गुज़िरियल। ॾिसो इन करे फ़िल बि असांजो माज़ी थींदो आहे हिकिड़ो, माना जेको पुठी ॻाल्हि करे। त हाणे असां चऊं था गुज़िरियल हफ़्तो, हफ़्ते खे असां छा चवंदा आहियूं? उसबू। छा चवंदा आहियूं? उसबू। हाणे गुज़िरियल हफ़्तो माना उसबू अल मादी, माना इहो उसबू अल मादी माना गुज़िरियल हफ़्ते, ॾिसो न। ठीकु। अकमल ना, अकमल माना तव्हां लफ़्ज़ सिंधी जो लफ़्ज़ आहे मुकमिल करणु का शइ। मुकमिल माना पूरी कई। असां मुकमिल कई, पूरी कई, छा कई? ना कंहिं कई, ना माना असां पूरी कई सूरत निसाए। ठीकु आहे। बे मुसा अल्लाह ताला जी मदद सां, अल्लाह ताला जी मदद सां। वग़दन, हाणे हिते ईंदो सुभाणे। गदन माना सुभाणे, माना सुभाणे खे छा चवंदा आहिनि? सुभाणे गदन गदन, गदन, गदन गदन, गदन गदन माना सुभाणे। गदन छड़ो। ठीकु आहे। सुभाणे इंशा अल्लाह व बेफज़ल लाइ, अल्लाह जे फज़ल सां। छा कंदासीं अल्लाह जे फज़ल सां? गदन माना सुभाणे। नब्द माना बद थींदो आहे, माना इब्तिदा न थींदी आहे, इब्तिदा सही कंदा हो न की हज ते विया हूंदा, उते लिखियलु पियो हूंदो त जितां सही शुरू थींदी आहे न, हज जी, हज जो महीनो आहे। अलाह साईं करे जेके विया आहिनि, अलाह साईं उन्हनि जो क़बूल करे। ऐं अलाह साईं करे ऐं जिन जेके वञणु चाहिनि था पिया ऐं जिन जी ख़्वाहिश आहे, या अलाह साईं असां सभिनी खे बि नसीब करे हज मुबारक इंशा अल्लाह ताला। ऐं जल्दी नेक्स्ट ईयर ख़ुदा करे जेके विया आहिनि, सलाह दुआऊं घुरनि जेके असां मुंहिंजे दोस्त जेके मेंबर विया हूंदा। त बहरहाल
इब्तदा सभिनी खे ख़बर आहे माना शुरूआत। त नबदअ के था शुरूआत कयूं, असां शुरू कंदासीं सूरतुल माइदा, माना सूर माइदा शुरू कंदासीं। इहा सूर माइदा क़ुर करीम जी कहिड़ी सूरत आहे? सूरतुल ख़ामिस। ख़मीस, ख़मीस थींदी आहे न जुमे खां पहिरीं। ख़मीस हा, पंजो ॾींहुं आहे। ख़म्स माना पंज। बिल्कुलु सही आहे साईं, आचर जीअं जी अरबा माना 4। अरब रब माना चारि। त ख़म्स माना पंज। त सूरत जेका आहे उहा कहिड़ी आहे? ख़ामिस, पंजी सूरत मिनल क़ुर करीम मां। हाणे क़ुर करीम सॼो आहे। ही मिन हिकिड़ो अजीब लफ़्ज़ आहे, पर उहो ग्रामर जी ॻाल्हि आहे, पोइ सम्झंदासीं। पर मिन ॿुधाईंदो आहे, कॾहिं मिन ॿुधाईंदो आहे सभ शइ, मिन फज़्ल। पर हाणे जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल सभ शइ जो को मिसाल ॿियो हूंदो, पर कंहिं घणी शइ मां थोरी शइ, माना असां उहा पूरी कंदासीं, मिन उहो ॿुधाईंदो आहे। हाणे घणी शइ कहिड़ी कहिड़ी आहे पूरी शइ? अल क़ुर करीम। उन क़ुर मां उन मां छा पढ़ंदासीं असां? सूर पंहिंजी ख़म्स सूर माइदा पढ़ंदासीं। माना सॼे क़ुर मां हाणे कहिड़ी सूरत सिखंदासीं? पंजी सूरत कहिड़ी आहे? सूर अल माइदा। त सिंधी में तर्जुमो छा थींदो? वग़दन, ऐं सुभाणे इनशा अल्लाह, अल्लाह जे फज़ल सां, नबदअ असां शुरू कंदासीं सूरतुल माइदा। कहिड़ी नंबर आहे उहा? सूरतुल ख़ामिस, पंजी सूरत। कंहिंमां? क़ुर करीम जी। केॾी अलहमदिल्ला, केॾो कुर्ब आहे अलाह पाक जो। हाणे ही थियो जॾहिं कल्ह नईम साहब चयो, मोकिलियईं ग्रुप ते, त सुभाणे, उहो सुभाणे त अॼु अची वियो न। हाणे जेकॾहिं असां हीउ चऊं था पिया त इहो ठहे थो, हाणे त इहो ग़लति आहे। हाणे त असां सिखणु शुरू था कयूं न हींअर। पोइ हीअ त माज़ी जी ॻाल्हि न थींदी, माना हाल जी ॻाल्हि थींदी न। त हाणे छा था कयूं? पोइ हाणे लाइ छा कबो? हिनखे वधि में वधि इहो चेंज कबो, सभु साॻियो रहंदो। त माना हिते सुभाणे जे बजाए थींदो, हिते हुयो छा? ऐं सुभाणे इनशा अलाह जे फज़ल सां असां शुरू कंदासीं न। हिते हाणे ईंदो छा? ऐं अॼु इनशा अलाह जे फज़ल सां असां शुरू कंदासीं या कयूं था पिया। शुरू कंदासीं, छो जो शुरू मैदा अञा शुरू न कई आहे न। अॼु असां कंदासीं, माना हाणे मां इहो चऊं था पिया, या ईअं चइजे त शुरू कयूं था इनशा थोरी देरि में, या शुरू कंदासीं हिन दुआ खां पोइ। ठीकु आहे? त हीउ छा अॼु लाइ छा लफ़्ज़ु आयो? अल यौम। अल यौम। छड़ो यौम हूंदो त उहो अॼु न हूंदो। इहो नोट कयो ॻाल्हि। यौम माना ॾींहुं को बि। यौम माना को बि ॾींहुं। अल यौम माना अॼोको ॾींहुं। ठीकु आहे न साईं? त माना अॼु असां शुरू कंदासूं। साईं शुकुर न कजे अलाह पाक जो, सूर निसा असां 4 सूरतूं पढ़ी आहियूं क़ुर पाक जूं, अल्हम्दुलिल्लाह। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही जेको आहे सुबुह, हा, ही मां मचू छा थियो हाणे यादि आयो। ही उसबू जेको आहे उहो आहे हफ़्तो पूरो। ठीकु आहे? हाणे हिनखे यादि कीअं रखिजे? छो जो इन में घणा ॾींहं थींदा आहिनि हफ़्ते में? 7 या 8 ॾींहं थींदा आहिनि? 7 सत ॾींहं सत साईं। ॾींहं थींदा आहिनि न साईं। 7 खे क़ुर पाक में लफ़्ज़ कहिड़ो आयो आहे? अरा पाक जेको आहे माना जेको आहे न, घणा आसमान ख़लकिया आहिनि? आसमान घणा आहिनि? 7 साईं। 7। 7 त साईं सूर मुल्क में जेको आयो आहे, ख़लक, कहिड़ो लफ़्ज़ आहे? समावात, अल्लज़ी ख़लक सबा समावत। सब सभ समावात, सब माना 7। इहो 7 मां इहो निकितल आहे उसबू, जंहिंमें 7 ॾींहं हुजनि, उहो हफ़्तो। असबुआ। उसबू थींदो साईं, मुंहिंजे ख़्याल उसबू थींदो, उसबू। अच्छा अच्छा। उसबू जेको आहे हिन ते फतह आई आहे, कंहिं ॿिए सबब जे करे आई आहे। पर उहो जेको आहे न, हूअं उसबू थींदो, छड़ो अलॻि लिखिबो त। छो जो अलॻि कोई बि, हाणे अल वारो आहे त माना ही इस्म हूंदो, फ़िअल आहे, हर्फ़ आहे, इस्म हूंदो न, छो जॾहिं में अल आयल आहे न, अल उसबू। जी ऐं जी जॾहिं जी। अल वारो कोई लफ़्ज़ या कोई बि इस्म अलॻि लिखिबो आहे त हुनखे दम सां करे लिखिबो आहे, उसबू। ठीकु आहे न साईं? अच्छा, जेकॾहिं इहा मां ग़लती कई हुजे, असबू हुजे, त मां नथो सम्झां, पर इहो उसबू ई आहे इनशा ताला। ठीकु आहे? त माना अॼु 2 ॻाल्हियूं ख़बर पयूं। हिकिड़ी ॻाल्हि असां चयोसीं अल उसबू माना हफ़्तो, छो जो हिन में 7 ॾींहं था अचनि। हे सब माना 7, त सुबुह थियो। अल मादी माना जेको गुज़री वियो। अल उसबू अल मादी छा थींदो? गुज़िरियल लास्ट हफ़्तो, वीक। लास्ट वीक।
लास्ट वीक असां अकमल ना असां ख़तमु कईसीं कहिड़ी सूरत सूरत निसा ऐं अल्योम इंशा ताला सां बिफज़लिल्लाह अल्लाह जे फज़ल सां नबदउ माना असां शुरू कंदासीं कयूं था पिया सूरतुल माइदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे सूरतुल माइदा में हिकिड़ी वॾी ख़ुसूसियत जी ॻाल्हि आहे त क़ुर पाक में हलो हुन ते पोइ था चओ पहिरीं ई था ॾिसूं ही साईं सूरतुल माइदत ही कहिड़ो कनेक्शन थींदो आहे कंस्ट्रक्शन कीअं आहे माना हिन जी जारुन मजरूर या मुदाफ़ मुदाफ़ इलाही थींदो ही मुदाफ़ मुदाफ़ इलाही आहे छो त हे इस्म आहे हे बि इस्म आहे ठीकु आहे ॿियो हिन में अल कोन्हे मुदाफ़ में माना मुदाफ़ अल न हूंदी आहे ॿियो मुदाफ़ इलाही ते कसरा हूंदी आहे जी इन में सुञाणबो ठीकु उन खां अॻिते हलूं था पिया हाणे सूरतुल माइदत जेका आहे उन में ही लिखियो पियो आहे छा आहे ही छा लिखियो ओ ही लिखियो पियो आहे ही आयात ऐं प्लस आई ॿ लफ़्ज़ आहिनि आयात आया तो जो तर्जुमो छा थींदो अलाए त आयात निशानियूं निशानियूं पर क़ुर पाक जे जेकॾहिं आयतूं आयतुनि ते अचे त हिन मूं मतिलबु छा निकिरंदो सिंधी में साईं बिल्कुलु तव्हां हिन सही था चओ जी हिक खां आयत वधीक आयतूं साईं आयतूं प्लूरल आहे बिल्कुलु छो जो ही जेको आत आहे न आख़िर में आयत थींदी आहे हिकिड़ी आयतुनि हिकिड़ी आयत पोइ उनखे ता मरबूता ख़तमु करे अलिफ़ ऐं ॾिबो आहे न त पोइ या आतुन आतिन जेकॾहिं लफ़्ज़ कोई बि अचे इहो माना जमा आहे आतुन या आतिन ठीकु आहे अच्छा हाणे जीअं मुस्लिमातुन हिकिड़ी औरत मुस्लिम उनखे मुस्लिमातुन चइबो मुस्लिमातुन पोइ जेकॾहिं वरी अॻिते जुमिले में मुस्लिमातिन बि थी सघे थो पियो पर हूअं आत इहो लफ़्ज़ आहे मोमिनात मोमिनात हा मोमिनात मुस्लिमात हा अहिड़े नमूने सां ठीकु आहे अच्छा हाणे कानितात जी साईं कानितात 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 मुस्लिम कानितात एग्ज़ैक्टली क़ुर पाक में आवा कानितात एग्ज़ैक्टली माना इहे जमा छा जा आहिनि मुज़कर जा न आहिनि मोनिस जा आहिनि छो जो आयत छा आहे ता मरबूता जी उहो सूरत लिखियो पियो आहे न जीअं ईअं आयत बि ईअं लिखिबो आहे आयतुनि त ता मरबूता जंहिंमें आयत आयत जो लफ़्ज़ छा आहे उहो मोनिस आहे त मोनिस जो जमा आतुनि में ईंदो आहे मुज़कर जो न हूंदो आहे उहो ठीकु आहे आयात हा माना हा केॾे थो वञे इहो ओ हिन सूरत ॾे आयत सूरत ॾे आयात हा माना हिन जी आयतूं आयतूं हिन में माना ओ हिन सूर अल माइदा में आयात हा छो था चऊं हीअ मोनस आहे सूरत मोनस आहे न जेकॾहिं इहो सूरत न हुजे हा हीअ अहिड़ो को लफ़्ज़ हुजे हा लेट से सूरत न हुजे त उहो माना मुज़कर थींदो पोइ आयात हा चवंदासीं न चवंदासीं पोइ छा न चवंदासीं आयत आयत पहिरीं त आयात ई आयतूं न चवंदासीं ठीकु आहे छो जो हीअ हा आयात चई सघूं था छो जो उहे घणियूं आहिनि हुनमें आयतूं आयात आयत हू आयत माना सूरत जूं माना आयतूं भई जेकॾहिं सूरत जेकॾहिं जेको हुजे हा मुज़कर त पर सिंपल ॻाल्हि आहे हुन में कोन था वञूं सलाम ठीकु अच्छा हाणे थियो सूरतुल माइद इहा कहिड़े आहे मकी आहे या मदनी आहे मदनी साईं मदनियतुन मदनिया इहो बि मोनस लफ़्ज़ आहे मदनिया ठीकु हाणे ॻाल्हि इहा आहे इहा मदनिया इन में रुकूअ घणा आहिनि आयतूं घणियूं आहिनि 14 मुंहिंजे ख़्याल में ही 16 रुको रुकूअ 16 रुकूअत 14 हा ही हा हा काॾे थो वञे ओ हिन सूरत ॾे हा ठीकु आहे न साईं सौ सूरत ॾे हा सौ हिनखे हक़ीक़त में हिन रंग में लिखिजे हा त अञा सवलो थी वञे सम्झणु अच्छा ॿी ॻाल्हि इहा त हिन में आयतूं घणियूं आहिनि आयात हा 120 120 आयतूं रुकूअ थिया 120 रुकूअ 16 इनशा त 16 जेके रुको असां हिकिड़ो हिकिड़ो बि रुकू कयूं त असांखे 16 हफ़्ता लॻंदा माना 4 महीना सूरत आहे ख़तमु करण में ठीकु आहे ऐं ही ॿ लफ़्ज़ छा जा आहिनि ही ॿ नंबर हिकिड़ो हे पंजो नंबर ऐं 112 नंबर हा ही आयतुनि जा नंबर आहिनि छा पर आयतूं त हे लिखियल आहिनि सूरह न नंबर न 5 सही सूरह पंज नंबर 5 सूर पंज नंबर 5 सूरत अल पंज माइदा ख़म्स पंजी आहे ख़म्स न पंजो ख़ामिस 5 पर ही पोइ छा थियो 112
आयतूं त न आहिनि हे। न साईं। हाणे 5 नंबर आहे जेको क़ुर में नंबर आहे न 5, पर जंहिं लही आहे सूरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते, उहो नंबर आहे 112। टोटल घणी सूरतूं आहिनि क़ुर पाक में? 114। त हिन सूरत जी का ख़ुसूसियत ॾिसो था हिते। 2 सूरतूं 192। जेके आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल ईअं न थियूं आहिनि जीअं क़ुर पाक वही त आयो आहे। ॿ सूरतूं हिकिड़ियूं आहिनि जेके आख़िरी कुलोज़ बिरबिल नास, उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़्वाब में अलाह पाक उन्हनि खे अता कयूं आहिनि। उहो क़ुर जो हिसो तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त थो ॿुधायां, कंफ्यूज़ न थिजो, पर हिकिड़ी ज़बरदस्त। असांजी फैमिली जे क्लास में कंहिं चयो त साईं इहे सूरतूं निमाज़ में न पढ़जनि। मूं चयो साईं अल्लाह अकबर जल शानहू, क़ुर पाक जो हिसो आहिनि। तव्हांखे साईं कीअं चओ त क़ुर पाक न पढ़िजे? इहे नाज़िल न थियूं आहिनि, नाज़िल न थियूं आहिनि, क़ुर पाक में हलंदियूं थियूं अचनि। क़ुर पाक जो हिसो आहे उहो। पोइ अलाह पाक त क़ुर पाक जी हिफ़ाज़त ई न कई। पोइ जेको अलाह पाक क्लेम करे थो पियो सूर में किथे बि जेको आहे त इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां हिन जे क़ुर जा असां हिफ़ाज़त कंदासीं। सभु ॿिया जेके आहिनि, जेके तरावियूं लखे तरावियूं पढ़जनि थियूं पयूं, जेके माण्हू हरम पाके में वञी जेके पढ़नि था पिया, पूरा ख़तम क़ुर जा कढनि था, जेके बि सूरतूं पढ़नि था पिया, उन्हनि सभिनी खे क़ुर में कढी छॾियो इहो। मां चयो इन अंज़लनाह ज़िक्र हा, वलहा हाफ़िज़। न लहू लहाफ़िज़, हा। पोइ माण्हू चयो इहे त कढी छॾियो न, पोइ क़ुर में पोइ छो रखियूं अथव? इहो कढो पंहिंजो इहो। अलाह अकबर। मूं चयो अस्तग़फिरुल्लाह रबी नऊज़ बिल्लाहि मिना। इन करे साईं ॻाल्हि इहा आहे त हीउ सूरह 112। इख़लास, सूरह इख़लास लाइ त चयो 1/3 जो क़ुर जो सवाब आहे हुनजो। बिल्कुलु, हा। न हो साईं जेको ॻाल्हि करे पियो सूर कुलोज़ बिरबिल फलक कुलोज़ बिरबिल नास जी, अच्छा अच्छा। उहे पिया चवनि। छो जो उहे जेके ख़्वाब में अता थियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न, जेके जादू जे लाइ, जादू जे ट्रोड़ लाइ आयल हुयूं। ॿियो इहो हाणे इंपॉर्टेंट ही था ॾिसो, हिन में कहिड़ी ॻाल्हि थींदी त 112 नंबर माना इहा सूरत क़ुर पाक जे नुज़ूल जे हिसाब सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईअं सम्झे इहा आख़िरी सूरत लथी आहे। ठीकु आहे। पोइ हाणे हिन जो टुकड़ो कुझु अॻु में लथल हुजे, अलाह बहितर थो ॼाणे, हुन में मां डिटेल में कोन वियो आहियां। पर हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा कोई हिकिड़ी रवायत आहे किताबनि में, मां घणियूं हिन में कोन खणी आयुसि डिटेल वग़ैरह। त असांखे सिर्फ़ु ॻाल्हि क़ुर पाक मक़सदु बि सम्झणो आहे। ऐं इहा ॻाल्हि इंपॉर्टेंट इहा आहे त अमर साइण जो चवणु आहे, जेको रिवायत फरमाई तूं त याने हीअ आख़िरी सूरत आहे क़ुर पाक जी, इन में जेके बि हुकुम आया आहिनि इहे फाइनल आहिनि। अॻु में जेके के साईं तव्हां नासिक मनसूख जी ॻाल्हि कयो पिया न, पुराणा के हुकुम अलाह पाक नाज़िल कया आहिनि, वरी उनजे बजाए जेकॾहिं को ॿियो हुकुम अची वियो आहे, ठीकु आहे न साईं, त के जी। आयतूं त ख़तमु थियो, पर के आयतूं रहियूं सही, पर उनजो हुकुम न रहियो। इहे ॿ क़िस्म आहिनि इहे। त हीअ जी जी। आयत अहिड़ी आहे जेकॾहिं हिन में को हुकुम आहे त उहो फाइनल आहे। हिन में वॾी ख़ुशूसियत आहे हिन सूरत जे सम्झण जी, इहा ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे। ठीकु आहे। ऐं हुन में ॾाढा हुकुम आयल आहिनि, उहे असां सम्झंदासीं इनशा ताला। हाणे हिते हलूं था पिया हिनखे त इहो मूंखे कढणो हुयो। हिकिड़ो इहो आहे त असां जेकॾहिं उते हलूं सूर माइदा सिखण लाइ, त मां हिकिड़ी हिन में सूर इब्राहिम जेका 14 नंबर सूरत आहे, उन में क़ुर पाक जी हिकिड़ी आयत आहे, उहा तमामु अहम आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हीअ 7 नंबर आयत आहे, तव्हां सूर इब्राहिम में ॾिसजो। घणे क़दुरु असांजा माण्हू ही अधु पार्ट ॿुधाईंदा आहिनि, अधु न ॿुधाईंदा आहिनि। हीअ आयत चए छा थी? ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम। हीअ माना छा आहे? जेकॾहिं शुक्रानो कंदव अवी तुम माना तव्हां, ल अज़ीदन्नकुम, त ज़रूरु तव्हांखे वधाए ॾींदासूं। वधाए ॾींदासूं। ऐं ॿियो वधाए ॾींदासूं न साईं, वधाए ॾींदुसि। ल हा। अज़ीदन्नकुम, ल अ जेको आहे न, अज़ीद, हम्म। तव्हां ॾिसंदा असां चवंदा आहियूं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, माना हिन में असां तर्जुमो छा कंदा आहियूं? असां अचूं था अलाह जी पनाह में, या मां अचां थो अलाह जी पनाह में? अऊज़ में असीं अऊज़ आहे। आहे हा, हिकु इन जो मुफ़रत। असीं थींदासीं असां इहो न चवंदासीं जेको आहे नऊज़ बिल्लाहि मिना। यार हे हिकिड़ी ॻाल्हि था कयो, नऊज़ बिल्लाहि मिना, नऊज़ जेको नऊज़ थींदो उन में चवंदो असीं पनाह में अचूं था पिया, नऊज़ बिल्लाहि, नऊज़ बिल्लाहि।
त नून जॾहिं ईंदो आहे उहो माना असां थी वेंदो आहे। हीउ जेको ई मुदारे जो आहे पर तमामु सवली ॻाल्हि आहे सम्झणु, उहो त असां चवंदा ई चवंदा आहियूं न। अच्छा, त पोइ ही चीन छा चवंदो, अज़ीदनकुम माना ज़रूरु, ही लाम हिनखे चइबो आहे ही ल इन माना जेकॾहिं, पर ही जेको लाम आहे न, ही पहिरियों लाम, हिनखे चइबो आहे ज़रूरु। ल अज़ीदन, ज़रूरु मां ॾींदुसि वधीक, या वधीक ॾींदुसि कंहिंखे, कुम माना तव्हांखे। माण्हू इहो चवंदा आहिनि यार शुकुर कयो, छो जो अलाह पाक चए थो लैन शकर तुम ल अज़ीदनकुम। पर जेका ॿी आयत माना ॿियो टुकड़ो आहे न, आयत साॻी आहे, उहा असांजी ख़ुफ़ायती आहे, ख़ुफ़ायती, ख़ौफ़ ॾियारींदड़ आहे। कीअं? अलाह पाक छा थो चए, वल इन, ऐं जेकॾहिं या पर जेकॾहिं कफ़र तुम, नाशुक्री कंदव तव्हां, कफ़र हिते बि थींदो इनकार, हिकिड़ो थींदो आहे नाशुक्री, छो जो शकर ते ई ॻाल्हि आई आहे त हिते नाशुक्री थींदी। त उनजो नतीजो छा निकिरंदो? इन अज़ाबी लशदीद। इन अज़ाबी लशीद। तव्हां हिते ॾिसो था हिन जो तर्जुमो, जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदव त पोइ छा थींदो? पहिरियों लफ़्ज़ बेशक, माना को शक न आहे हिन में, अलाह पाक थो चए। पोइ थो चए अज़ाबी, मुंहिंजो अज़ाब। माना हीअं मुंहिंजो अज़ाब किथे अलाह इस्तेमालु न कयो आहे, सिर्फ़ु नाशुक्री ते आहे, माना अज़ाबी। पोइ छा आहे, शदीद या बसि काफ़ी हुजे जा, इन इहो अज़िबु कमु तव्हांखे जेको आहे न, उहो अज़िबु कमु तव्हांखे पोइ अज़ाब ॾींदुसि। हिते जो ईअं हुजे हा न, वन कफ़र तुम अज़िबु क, पोइ मां तव्हांखे हुनजो अज़ाब ॾींदुसि, ईअं न चयो आहे, पर मां तव्हांखे अज़ाब ॾींदुसि, ईअं न। पोइ अलाह पाक हिकिड़ी जनरल स्टेटमेंट ॾिनी आहे जेका ऑल टाइम इट्स गुड। इन जो वरी हिकिड़ो ॿियो अहमियत हिकिड़ी ॿी बि आहे, पर हिन तर्जुमे ते अचूं, इन माना बेशक, अज़ाबी माना मुंहिंजो अज़ाब, ल शदीद, सख़्तु आहे, ल ल माना यकीनन। यकीन। माना तव्हां ॾिसो, हेॾो बेशक, हेॾो यकीनन, हेॾो सख़्तु, वरी उन सां गॾु चयो अथई मुंहिंजो अज़ाब, माना बेशक मुंहिंजो अज़ाब यकीनन सख़्तु आहे। अंदाज़ो लॻायो था त असां जेके नाशुक्री कंदा आहियूं, यार हा पर, हा पर, हा पर यार पर, ऐं मां इहो सम्झायां थो पियो हिते, पर मां कल्ह बि हिन मां गुज़रियो आहियां, टियों ॾींहं बि न गुज़रियो आहियां, उहो हिन मां। हक़ीक़त इहा आहे त अलाह साईं खां माफ़ी था घुरूं, अलाह साईं ख़ताकार आहियूं, छो जो असां शुकुर बि कंदा आहियूं पर नाशुक्री ॾाढी कंदा आहियूं। ऐं मां पाण इन जो ॾोह मञा थो पियो अलाह जा ॾोह, त कमज़ोरी ॾाढी वाक़ई, छो जो का बि ॻाल्हि ज़ुबान ते जेका जा पंहिंजी तबियत ते नथी थिए, या कोई बि तकलीफ़ नंढड़ी अचे थी, पैसनि जी या ॿी का ॻाल्हि आहे न, त उहो ज़ुबान ते शुकुरु हलियो थो वञे, सची ॻाल्हि इहा आहे। अलाह साईं खां माफ़ी था घुरूं, ऐं अलाह साईं खां दुआ था घुरूं त अलाह पाक असांखे शुकराने वारो कर हरदम इनशा ताला। आमीन आमीन। हा, हाणे असां सूरत माइदा त अञा सिखंदासीं, जेके हुन में अहकाम आहिनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, पर अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां करणु चाहियां पियो, उहा इहा आहे त शुकुरु करणु खपे। हिकिड़ी हदीस मुबारक आहे, तव्हां ॿुधी अलाए कोन, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ला यशकुरुल्लाह मल्ला यशकुरु नास। नबी करीम मफ़हूम उनजो इहो आहे, असां ईअं चवंदा आहियूं औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन जो मतिलबु छा थींदो? रसूल करीम फरमायो, साईं हीअ जेकॾहिं जेको नबी करीम सां इहे फरमायो आहे न, त हिन जो छा आहे त पोइ तॾहिं बि एहतियातनि, छो जो क़ुर पाक आहे न, क़ुर पाक अलाह जो कलाम आहे, हुनखे सम्झूं था हिकिड़ो महफ़ूज़ शइ, बिल्कुलु सही असांजे साम्हूं आहे, पर हदीस मुबारक में जेको नबी करीम सां खोला, उहो असां ते वॾी ज़िमेदारी थी अचे। छो जो फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां चवां साईं, मां थोरो आम माण्हू ईअं चवां साईं नईम साहिबु अचो त अॼु मां क्लास में न ईंदुसि, इक़बाल साहिबु बि ईअं चयो त मां अॼु न अची सघंदुसि, या मां तव्हां चई बि सघां फॉर एग्ज़ाम्पल, ऐं मां इक़बाल साहिबु ईअं चयो त मां मतां अची वञा, पर छो मां तव्हांखे इहो ॿुधायां त इक़बाल साहिबु ईअं चयो साईं मां अॼु न अची सघंदुसि, इक़बाल साहिबु चवंदो साईं मां तव्हां किथे चयो, मां चयो साईं मतां मां अची बि वञा, हाणे मां पंहिंजे ड्यूटी ते आहियां, पर मतां मां अची वञा, ऐं जेकॾहिं आयो त माना जेकॾहिं मां ईअं ॿुधायो त साईं न ईंदो त माना मां कूड़ो थी पियुसि। असां हिक ॿिए जे ॻाल्हियुनि में बि एहतियात कंदा आहियूं त ॿिए जी ॻाल्हि ईअं न चऊं जेका हुन न चई हुजे।
ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा लफ़्ज़ मुबारक आहिनि जेके असां कोट था कयूं पिया हिते। ऐं जेकॾहिं उन लफ़्ज़ में हिकिड़ो का घटि हुजे या वधाई हुजे, पोइ असां त माना ग़लति कोट कयो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे। इन करे खयों त असां किताबनि तां आहे, हदीस मुबारक जिन कठियूं कयूं आहिनि इनशा ताला। जीअं हीअ मां किथां खयो आहे, अबू दाऊद मां खयो आहे। उन्हनि बाक़ाइदे तहक़ीक़ करे इहा शइ आंदी आहे। पर पोइ बि एहतियातनि मुफ़सर छा चवंदा आहिनि, या असांखे एहतियात छा करणु खपे हर वक़्तु, उहो ही चवणु खपे। या जीअं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या जीअं फरमायो माना मां एहतियात थो कयां, ही लफ़्ज़ आहिनि, वधीक अलाह खे बहितर ख़बर आहे त ही लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, त कम अज़ कम हुते डायरेक्ट ज़िमेदारी न अचे त तूं ग़लति ॻाल्हायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़नि ते। चयो अलाह साईं असां सम्झण लाइ कोशिशि कईसीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक खे सम्झण जे लाइ। उन में जेकॾहिं का कमी पेशी हूंदी त असांखे माफ़ु कजांइ। गुनाहगार न कजांइ हिन में जो असां सिखूं ऐं गुनाहगार थियूं। त इन करे अरबी में हिनखे चइबो आहे आओ। आओ माना या, खमा माना जीअं, क़ाल माना फरमायो, रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं पोइ चइबो आहे उहो हिन जो तर्जुमो छा आहे, न कयो उन शुकुर अलाह जो जंहिं न कयो शुकुर इंसान जो। हाणे इंसान जो शुकुर कॾहिं कबो आहे, जंहिंजो का मदद करे। ईअं न साईं, शुकुर छाजे लाइ कबो, को कर्ज़ु ॾे, को मदद करे, कॾहिं हेल्थ में अचे, ॾुख सुख में साथी हुजे। त मां अॼु ज़िक्र कयां थो पियो असांजे कुझु दोस्तनि जो, जिन असांजी हिन क़ुर पाक में हेसि ताईं मदद कई आहे, जंहिंजे करे हीअ जेके स्लाइडूं आहिनि न, इहो ॾाढो वॾो ॾुखियो कमु आहे। ॾाढो टाइम थो लॻे हुन में। सूर बक़रे जूं साईं 276 286 आयतूं हुयूं। हा, उहे खणी अचणु, कॉपी करणु, न तूं वरी अरबी में, वरी हुनजो सिधी तर्जुमो बि खणी अचणु, थिया त पिया आहिनि, पर कम अज़ कम उतां कंहिं वेबसाइट तां खणी रखणु, ऐं हुनजो नालो सूरत माना जेको मोनोग्राम आहे उहो बि रहणु, ॿिया टिया हुन में ठाहिणु। पोइ उनखे वरी सम्झाइण लाइ त अलॻि पोइ कमु थींदो आहे। हुन ते त भई हीउ कहिड़ो लफ़्ज़ु आहे, कहिड़ो न आहे, कहिड़ो रहंदो, कहिड़ो न रहंदो, या टुकड़ा टुकड़ा हुनखे कबा। पर जेके उन्हनि स्लाइडूं इनिशियल ठाहियूं आहिनि, हुन अलबकर में साईं अदा आतिफ़ अब्बास, असां मदद जो मैसेज कयोसीं ग्रुप ते, साईं नईम साहिबु कयो, त पोइ असां अदा आतिफ़ शाह साहिब हुन वॾी मदद कई। साईं वलील शाह साहिबु हुन में कुझु कयो। हुन खां पोइ आल इमरान में मुंहिंजे ख़्याल में वधीक मां ग़लती थी हुजे त माफ़ी थो घुरां, मां ईमेल चेक कोन कयूं आहिनि, पर मूंखे अंदाज़ो इहो आहे त अदा आतिफ़ अब्बास इहा पूरी कई माशाल्लाह। ऐं अनिसाए जेका आहे वरी उहा साईं हज़क अली शाह साहिबु पूरी कई। ऐं अल माइदा न हिन में आले इमरान में मुंहिंजे ख़्याल में साईं साईं वलीला शाह साहिब हिन में खणू हुया ॿई। हा, हिननि ॿिन्ही में हुया। ऐं अल माइदा सॼी साईं वलीला शाह साहिबु कई आहे। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं हिन में असां ॾिसूं जेको आहे त हिन में आल इमरान में बि साईं जी वॾी मदद आई, हिते बि थींदा हीअं माशाल्लाह। ठीकु आहे। सो अलाह साईं उन्हनि खे साईं अजुर नसीब फरमाए। ॻाल्हि आहे इहा त इहो को माना नंढिड़ो कमु कोन्हे, हर को पंहिंजो टाइम थो ॾिए। इन में जेको आहे हिनखे बि हीउ जेको आहे न हिनखे उहो थी वियो आहे, छा आहे एडिशन में थोरी ही हुई हिनखे न न हिन में पुराणियूं अची वियूं आहिनि के हिनखे बि थींदो नन। ऐं हिते ठीकु आहे। हाणे हलूं था पिया वापसि होॾे साईं स्लाइड शो में। ठीकु आहे। अच्छा, जॾहिं इहा ॻाल्हि थी, इहो असां कयोसीं त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां शुक्र आहे मञूं था पिया, छो जो नबी करीम सां हदीस मुबारक ते अमल कयोसीं। ऐं असां पंहिंजे दोस्तनि जा शुक्रिया अदा कयूं था पिया हिननि सभिनी जा। ऐं इन खां पोइ जनरली जेके बि ग्रुप एडमिन्स आहिनि ऐं एडमिन आहिनि, साईं इक़बाल साहिबु आहे, साईं मुजाहिद साहिबु आहे, साईं नईम साहिबु आहे, अलाह साईं उन्हनि खे वॾो अजुर ॾे। ऐं जेके असांजा उस्ताद आहिनि, कॾहिं साईं असांजो अहमद नवाज़ साहिबु आहे, उन लेक्चर ॾिना आहिनि। हिकिड़ो दफ़ो साईं शहनाज शेख साहिबु ॾिना आहिनि। जेके मेंबर बि आहिनि, अलाह पाक उन्हनि सभिनी खे अजुर नसीब फरमाए इंशा अलाह ताला। जेके पोइ लिंक फेसबुक ते रखनि था पिया, कंहिं ॿिए खे इनवाइट कनि था पिया। अदी जेको आहे असांजी हिते क्लास में आयल आहे कोन्हे हींअर, अदी सरवत जेको आहे उन त एॾी मदद कई आल इमरान में,
जो हदीस मुबारकनि में ॿुधाई त कीअं ॾिसो तव्हां, माना हिकिड़ी मुंहिंजी उहा टीचर सम्झिजे हक़ीक़त में, जो जेका शइ सम्झाए उहो टीचर आहे। अलाह सी सभिनी खे असां अजुर वज़ीम नसीब फरमाए। अॼु मां एतिरो टाइम तव्हांजो ज़रूरु वरितो आहे, छो जो इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। ऐं जेके सुवाल पुछनि था न, हक़ीक़त में उहा बि टीचर आहिनि, सची ॻाल्हि इहा आहे। छो जो उन्हनि जे करे न माण्हू कोशिशि करे थो, कोशिशूं ॾिसे थो, सिखे थो, सम्झे थो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त साईं हिकिड़ो सेकंड मां थो वठां, ऐं असां बि सभु तव्हांजा बि वॾा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई असांखे एतिरी इहा ॼाण इल्मु मिले थी हासिल करण जी अल्हम्दुलिल्लाह। हा तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अलाह साईं तव्हांखे इन जो इलाही अजूरो अता फरमाए। आमीन। आमीन रब्बिल आलमीन। सही वॾा जा अलाह जे एहसाननि से अलाह पाक मग़रूरी ऐं मजबूरी खां बचाए साईं, इन मग़रूरी ऐं इन खां न रिया खां ॾेखा। छो जो पंहिंजो नफ़्स जेको आहे न साईं, उहो ॾाढो ख़राबु आहे। पर वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह साईं, ईअं चइजे अलाह जे मदद खां सवाइ इहा शइ मुमकिन कोन्हे का। असांजे उस्ताद वटि ॾाढी हिकिड़ी सुठी दुआ जेका आहे उहा मां तव्हां खणी चवां, उन चयो त उन्हनि जो उस्ताद मदीने पाक में अलाए घणा साल हुन पढ़ायो, कि जेको क्लास शुरू कंदो उन में दुआ इहा घुरंदो कहिड़ी, अल्लाह में इन असुल का, मां दुआ मूंखे पूरी यादि कोन्हे, पर उनजो इहो त अल्लाह में असुल का ख़िदमत अल क़ुर। अल्लाह साईं असांखे क़ुर पाक जी ख़िदमत नसीब फरमाए। सिखण ऐं सखणु ॿई ख़िदमत आहे। ख़िदमत सिर्फ़ु आहे ऐं ख़िदमत मक़बूलत, माना जंहिंमें मक़बूल थिए अलाह तूं उन में क़बूल करें जंहिंखे, उहो असांजे नुक़सान जो बाहिस न हुजे। इनशा ताला साईं वॾी महिरबानी तव्हांजी साईं मुजाहिद साहब। इहा अलाह जा वॾा अहसान आहिनि। सभु पाण गॾिया पिया आहियूं हिन ख़ैर जे कम में, हिन सफ़र में गॾु हलूं था पिया। आमीन। अलाह साईं सभिनी खे अजुर नसीब फरमाए। साईं अजुर करे तव्हांजो किरदारु वछ ऐं किले वारो आहे, तव्हां किला आहियो असांजा। इनशा ताला साईं, अलाह बेशक साईं करे कायम बेशक। रहंदो हले साईं। अलाह साईं बसि तौफ़ीक़ नसीब करे सभु असां हिनखे सभु हलाईंदा सभु हलूं सभु इनशा। ॻाल्हियूं तव्हांजे चौधारी थियूं घुमनि, सभु तव्हांजे करे असांजी हा, साईं किलो साथ न में हुजे साथ था ॾियनि। किलो छॾी वञो हलिया। साईं अलाह साईं कंदो, सभई गॾु ई रहंदासीं। अलाह साईं असांखे गॾु ई रखंदो इनशा इंशाल्लाह ताला। इंशाल्लाह। हिते दुनिया में बि जीअं मोहबत सां गॾु आहियूं, अलाह साईं कंदो जन्नत में बि आला दर्जे में गॾु हूंदासीं आमीन इनशा आमीन ताला। या इनशा आमीन नबी करीम आमीन। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहबत में इनशा ताला कचहरियूं कंदासीं। अलाह साईं कंदो बसि। आमीन। ॿियो हलो ॿियो छा करे साईं जन जे सघूं। सुहबत में इनशा ताला अलाह कंदो, नसीब कंदो असांखे अलाह पाक उहे इनशा ताला। आमीन रब्बिल यतूफ़ु आलमीन। अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून हा बिअक्वाबिन व हा अबारिक व बहितरीन। कासिन मईन आमीन ला आमीन यसद्दून अन्हा वला युनज़िफून। इनशा ताला। आमीन रब्बिल आलमीन। आमीन या रब। हाणे सूरह अल माइदा जेकॾहिं असां थोरो पूरो न बि करे सघियासीं अॼु, जेकॾहिं जो ॿ बि आयतूं कयूं, सचो जो नईम साहिबु कोन्हनि, इक़बाल साहिब लाइ हिन लाइ कोन, पर उहो बिज़ी आहिनि पंहिंजे कम सां बि, के ॿिया दोस्त आया न, जेके बि कोशिशि कयूं था जेतिरो पढ़ी सघियासीं। सम्झण जी ॻाल्हि आहे, पहिरीं ॻाल्हि इहा, साईं हिन वुज़ू में जो हुकम हिन में आहे न साईं। वुज़ू जो हिन में साईं ईंदो 6 नंबर आयत में, हिन रुकू में न आहे, ॿिए रुकू में। वाइदो उन जी अहमियत जो आहे पहिरीं ॻाल्हि। पोइ हलाल जी ॻाल्हि, कहिड़ा हलाल आहिनि, पोइ हराम जी ॻाल्हि, पोइ हीअ जेका आहे न, हीअ वॾी हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी जेका इहा आयत आहे, तावन जी ॻाल्हि। छाजो तावन कयो, नेकी ते बुराई ते नाहे करणो। कोई कंहिंसां झेड़ो करे ऐं कंहिंसां न ठहण जी ॻाल्हि करे त उनखे उनजो तावन न कबो। जेकॾहिं फ़साद थो पए या ॿी का ॻाल्हि, उन तावन न कबो। ठीकु आहे न। एहतियात करणु ॿी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर इन मां जंहिंखां कंहिंखे अहिड़ी ॻाल्हि हिकिड़े जी ॿिए खे चवणु ऐं उहा वधाइणु, इहो बि त उन में बि ताउन न कजे। हिकिड़ी शइ तव्हां ॿुधी, हुन ते तहक़ीक़ ई कोन्हे का, वर माण्हू ॿिए खे ॿुधाए छॾे उन जी ॻाल्हि माना पकी करे छॾे, ईअं बि न करणु खपे। ताउन इहो सम्झंदासीं। ठीकु आहे। उनखां पोइ हा नेकी जी ॻाल्हि आहे, हिकदमि माण्हू पोइ उन लाइ छा यादि करणु खपे, क़ुर पाक जी आयत आहे, फ़स्तबिक़ुल ख़ैरात। ख़ैरात माना चङी ॻाल्हि। फ़स्तबिक़ु माना हिकदमि उन ते जेको आहे न, माना अमल करणु खपे। ड्रोड़ जीअं न थींदी आहे, अॻु अॻु करणु खपे, अॻु अॻु हुजे। माण्हू नंबर 1 अचणु चाहींदो आहे न, जेको मुक़ाबिलो हुजे जेकॾहिं 5 ॼणनि जो, पहिरियों नंबर अचण में माण्हू ईंदो आहे या पोएं नंबर ते अचण जी कोशिशि कंदो। माना जेकॾहिं फ़ाइदो वठिणो आहे त माण्हू ड्रोड़ कंदो, त उन में ख़ैर जो कमु बि ईअं हुजे माण्हू डुकी पए। ऐं दीन असां सदाईं ॿुधंदा आहियूं मुकमिल थियो। जॾहिं मुकमिल थियो आहे, माना इहा आख़िरी सूरत आहे। इन में आयत बि हिकिड़ी अड़ी आया जंहिंमें आख़िरी आयत वियल आहे। अचो त ॾिसूं इनशा ताला। इन करे असां दुआ घुरूं पहिरियों, अलाह पाक रबी असिर वला तो असिर तमिम बिल ख़ैर। ॾाढी सुठी दुआ हर कम जी शुरूआत लाइ, हर कम जी पिछाड़ी जे लाइ,
दुआ में घुरणु खपे इहा त मुंहिंजा मुलापा कई जेको मां कमु कयां थो पियो इन में आसानी कर ऐं इन में का मुश्किलात न कजांइ मुंहिंजे कमनि में। हज ते माण्हू वञनि था न, उन में बि इहा दुआ घुरणु खपे। उनजे जेको जॾहिं अहराम पाइबो आहे त उन में बि उहा दुआ आहे त अलाह साईं इनखे मुंहिंजे लाइ आसान कर, उमिरो या हज। ठीकु आहे न, बेशक। त हुन में बि इहे लफ़्ज़ आहिनि। पर जेकॾहिं माण्हू सफ़र ते निकिरे थो, अञा अहराम त पातो कोन्हे न, त अलाह पाक को दुआ घुरे पोइ माण्हू निकिरे, रब यसर वला तो असर वतम में बिल ख़ैर, त मां ख़ैर सां मोटी अचां। कंहिंजी माण्हू शादी ते थो वञे, उनजे करे पार्टी ते थो वञे, इहा ॻाल्हि करे, घर को निकिरे थो, इहा ॻाल्हि करे, इनशा कंहिं बि मामले में। ॿियो हीअ दुआ जेको आहे इल्म लाइ असांखे बार बार घुरणु खपे। अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना व ज़िदना इल्मा। भई हिकिड़ी ॻाल्हि हीअं आहे, फॉर एग्ज़ाम्पल हाणे असां जेको इल्मु सिखियो आहे असांखे हुन जो पूरो फ़ाइदो कोन आहे, असां अमल कोन था कयूं। ठीकु आहे न, पर जॾहिं दुआ घुरंदासीं अलाह पाक खां ऐं दुआ क़बूल थी वई, असांखे फ़ाइदो मिली वियो, पोइ बाक़ी छा खपे। फ़ाइदो मिली वञे इल्म मां, जेको अलाह पाक अलाह खे इल्मु ॾिनो आहे असांखे, उन मां जेकॾहिं असांखे फ़ाइदो नसीब थी वञे दुनिया ऐं आख़िरत में, त पोइ बाक़ी छा खपे। आमीन या रब्बल आलमीन चवणु खपे। अल माइदा सूरत आहे, इन जो जेको आहे तर्जुमो छा आहे, दस्तरख़्वान। दस्तरख़्वान। दस्तरख़्वान जो जेकर तव्हां ॾिसंदव न, ही तक़रीबन इहे फारसी लफ़्ज़ हूंदा आहिनि, इहो फारसी लफ़्ज़ में बि हूंदो आहे। ख़्वान चइबो आहे कंहिंखे, डाइनिंग टेबल। ख़्वान जेको न फर्श विछाईंदा आहियूं असां, हेठि चादर विछायो त खाऊं भला, मेश चादर विछाए मेश बि आहे बोर्ड। न, उहो ख़्वान आहे उहो। ठीकु आहे, ऐं दस्तरख़्वान आहे माना उन ते जेको खाधो पए उहो सॼो दस्तरख़्वान थी वियो। या हिकिड़ा की चवंदा आहिनि त की डूंगो, इन्हनि जेको आहे न दस्तरख़्वान पूरो चइबो, की डूंगो त असां हिनखे जंहिंमें खाधो पीतो हुजे, पर उहो न, दस्तरख़्वान लफ़्ज़ आहे हिन जो अलमाइदा। ऐं अलमाइदा जो लफ़्ज़ क़ुर पाक में घणा दफ़ा आयो आहे, 22 दफ़ा, 24 दफ़ा, 30 दफ़ा या 2 दफ़ा, या हिकिड़ो दफ़ो। अलमाइदा सूरत जो नालो आहे, इहो नथो चवां। आयत के में घणियूं आयतूं आहिनि अलमाइदा में, घणियूं ॾिठियूंसीं आयतूं, 120। 120। 120, 120 में या सॼे क़ुर पाक में घणा दफ़ा अलमाइदा या दस्तरख़्वान जो ज़िक्र आयो आहे, 2 दफ़ा। ऐं 2 दफ़ा कहिड़े में आयो आहे, उहो बि सूरत अलमाइदा में ई आयो आहे, ॿी कंहिं सूरत में न आहे अलमाइदा। ठीकु थियो। हाणे अलमाइदा में 120 नंबर आयतूं आहिनि, त कहिड़े 2 आयतुनि में अलमाइदा जो ज़िक्र ईंदो, दस्तरख़्वान जो। 112 114। हा, हाणे असां कहिड़ियूं आयतूं पढ़ूं था, 101 खां 5 ताईं न, पहिरियों रुकू इन में ज़िक्र कोन्हे, ॿिए रुकूअ में, 3 रुकूअ में बि न ईंदो, 16 रुकू आहिनि, थी सघे थो 8 या 10 रुकू में अचे। ठीकु थियो साईं, माना अलमाइदा उते ज़िक्र थींदो इन दस्तरख़्वान जो, जॾहिं असां पढ़ंदासीं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो किसो ईंदो उते थींदो। आयत नंबर पहिरीं तमामु अहम, असां आयत पहिरीं ते करे पोइ हिनखे ख़तमु था कयूं, बाक़ी आयतूं ॿिए दफ़े कंदासीं, पोइ वरी थोरो कचहरी करे था सुवाल जवाब। ठीकु आहे, आयत नंबर हिकिड़ी था इंशाअल्लाह। पढ़ूं, छड़ो इनशाला, छो इहा वॾी आयत आहे। अलाह पाक इन में ज़िक्र छा थो चए आयत में, ओहे लफ़्ज़ आहे, औफू बिल ऊद। उक़ूद, या बिल्कुलु औफू बिल उक़ूद। ऐं ॿियो लफ़्ज़ ईंदो जेको असांखे सम्झणो आहे, कहिड़ो आहे, ओ, हे कीअं हिल पढ़िबो, ओ हिलत, हिल ओ हिलत, हिन अलामत शद आहे, ओ हिलत। इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि खे तव्हां सम्झंदासीं, पर छा थींदो, ओ हिलत जॾहिं ईंदो उन खां पोइ लफ़्ज़ ईंदो लकुम। हाणे लकुम जी माना असां ॾिसूं था, पर ही ग्रामर न आहे, इहो असांजो बार 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 हीअ लफ़्ज़ अचनि था पिया। लकुम जी माना, नहीं, कुम माना तव्हांजे तव्हां, कुम तव्हांजे माना लाइ, तव्हां। तव्हां कुम माना लाइ, तव्हां। लाइ, लाइ ल माना ला तव्हां लाइ, लाइ ताक़ीद तव्हां सां। लाइ। हाणे ॾिसंदासीं त ही हिन सां कीअं थो गॾिजे, पर थींदो छा लाइ, ही जेको बि लफ़्ज़ आहे उन में चए छा थो अलाह पाक, उहे तव्हां लाइ, माना इहो कंहिंखे थो चए, इहो ॾिसबो, इहो कंहिंखे थो चए, कंहिंखे थो चवे तव्हां, वे इंसाननि काफ़िरनि, आमिन लाइ असांखे। वल्लज़ीना आमिनू एग्ज़ैक्टली, कंहिंखे ॾिसूं था त कंहिंखे थो चए, मोमिननि खे थो चए, ऐ काफ़िरनि खे ईमान थो वारा चए, अहले किताब थो चए, या इंसाननि खे थो चए, सभिनी ऐ जमो ईमान वारा ॾिसंदासीं। हा, ॾिसूं था हिते अलाह पाक चए थो, टॉपिक कहिड़ो आहे, वाइदो पाड़ियो, वफ़ा कयो या पूरो कयो, हिन में आयत में इहो आहे। ऐं इहो हुकुम कंहिंखे थो अचे, मोमिननि खे। मोमिननि
अहल किताब खे न आहे, इंसाननि खे न आहे, ही मोमिननि जे लाइ आहे। अचो ॾिसूं कीअं आया त सही। लीला शाह साहिब आहिनि छा साईं हिते? जेकॾहिं वलीला शाह साहिब आहिनि त सही तिलावत थिए, न त पाण अॻिते हलूं। बहरहाल आयत जेका शुरू किथां थी थिए, ओ हे या चयोसीं न अय्युहल- असां, असां छा चयोसीं? औफू ॾिसंदासीं, ॿियो छा उहिलत ॾिसंदासीं, ईअं न साईं? ठीकु आहे, पर आयत शुरू किथां थी थिए? या अय्युहल लज़ीन हा, उहे जिन ईमान आंदो, आमनू आमनू औफ मना जिन ईमान आंदो। औफ ईमान बिल आंदो, कुफुर। उन्हनि खे तो हुकुम थिए। हे छा आहे? औफू छा आहे? हुकुम आहे। ॾिसो अचनि, ॾिसो हिनखे, ॾिसो हे हाणे हिते थियो इहो। तव्हां हिते हिकिड़ी ॻाल्हि बि ॾिसो त ही छा आयो आहे? या अय्युहा लज़ीन आहे, हिते आयो आहे न अय्युहा लज़ीन। पर तव्हां ॾिसो त कॾहिं कॾहिं किथे ईंदो आहे या बनी इसराईल, सही लिखियलु हूंदो आहे या न? क़ुर पाक में आहे या न आहे? जी बिल्कुलु। ऐं ॿियो भला कॾहिं तव्हां इहो ॾिठो आहे त या अहलल किताब ईअं ईंदो आहे? या न। बिल्कुलु। या आदम बि आयो आहे क़ुर पाक में। या यस। बनी आदम, या या बनी आदम। या आदम, या आदम उसकुन अंत वज़ो चुकल जन, या बनी आदम बि आयो हूंदो। हलो ठीकु आहे साईं, या बनी आदम। पर हिन में अय्युहा छो कोन्हे हिते? या अय्युहा बनी इसराईल, या अय्युहा अहलल किताब, या अय्युहा आदम छो कोन्हे क़ुर पाक में? इहो गौर कयो आहे तव्हां कॾहिं? न सही। जॾहिं बि अलज़ी न ईंदो, जिते बि अल ईंदो न, त उते ऐं अय्युहा उहे, अचणु लाज़मी आहे। ऐं उहे ऐं जिन उहे, ईमान आंदो। जी बिल्कुलु। अलज़ी न, अल जॾहिं बि ईंदो उते अय्युहा ईंदो। हिते ॾिसो, या बनी में अल आहे? बनी में अल आहे? या खां पोइ अल आहे? न। न आहे, इन करे या छड़ो साई आहे। या खां पोइ अल आहे हिन में? हिन में अहल आहे, अल त कोन्हे न। हिन अल खे न हिते था चऊं, हिन में रेड वारे में या खां पोइ अल आहे? न। न त पोइ अय्युहा छो ईंदो? हिन में ईंदो ई कोन, कानूनी न आहे। आदम, या खां पोइ अल आहे? न आहे न। न सही। न आहे त पोइ अय्युहा न ईंदो। अय्युहा तॾहिं ईंदो आहे जॾहिं अल हुजे। इहा ॻाल्हि क्लियर थी? हाणे छा थो चए? या अय्युहल्लज़ीन आमनू, ए जिन ईमान आंदो, या ए ईमान वारो छा कयो? पाढ़ियो। पाढ़ियो छा आहे? इहो हुकुम आहे। अलाह पाक ईअं चई सघे, जेके वाइदो कनि उहे पंहिंजो वाइदो पाड़नि। या जेकॾहिं तव्हां वाइदो कयो आहे त उहो पाड़णो खपे, त पोइ इहो अलाह कंहिंखे हुकुम करे थो? न, हीअ जनरल ॻाल्हि आहे। पर हिते अलाह पाक हुकुम थो करे, ए ईमान वारो। माना जॾहिं अलाह हुकुम करे त उनजी ॿी गुंजाइश आहे? अलाह पाक हुकुम कयो आहे वाइदो पाड़ियो, न पर मां त पूरो कोन कंदुसि। ईअं पॉसिबल आहे? माना वाइदो पाड़णो आहे। या अय्युहल्लज़ीन आमनू औफू, पाड़ियो, बिल उक़ूद, अंजामनि खे। अंजाम इहो लफ़्ज़ साईं सिंधी में आयल आहे, को फ़ारसी लफ़्ज़ आहे इहो बि, पर अंजाम अक़द मां वरितल आहे। अक़द, अक़द छा आहे? अक़द चइबो आहे कॉन्ट्रैक्ट। माना अक़द, अल अक़द थींदो सिंगुलर, अल उक़ूद माना अलाह पाक कीअं थो चवे न, त पंहिंजो वाइदो पाड़ियो। हिते चए थो पाड़ियो पंहिंजा वादा। अंजाम, अंजाम न हिकिड़ो अंजाम आहे पाड़ियो, उहो न। हिते जेकॾहिं हिकिड़ो हुजणु खपे हा त पंहिंजो वाइदो पाड़ियो। जेकॾहिं अलाह पाक कंहिं ॻाल्हि जी करे हा त पोइ छा चए हा? बिल अक़द। लुकूद क्या? हा, बिल उक़ूद माना पंहिंजा वाइदा पाड़ियो, माना जेको बि तव्हां वाइदो कयो उहो पाड़ियो पूरा। ऐं ॿियो हिकिड़ो ॿी ॻाल्हि तव्हांखे हिते साईं, ही औफ़ू में हिते पाड़ियो, पाड़ियो लिखियो आहे न। असां चवंदा आहियूं वाइदो पाड़िजे, हक़ीक़त में हिन जो लफ़्ज़ जो मतिलबु थींदो पूरो करणु। औफ़ू माना पूरा कयो पंहिंजा वाइदा। ही सही लफ़्ज़ वफ़ा करियो अथईं। त हिन मां वफ़ा बि वफ़ा निकिरंदो न। करियो, वाइदा वफ़ा कयो। ऐं वफ़ा तमामु अहम लफ़्ज़ आहे साईं। वफ़ा माना जॾहिं पूरा कयो, इहो अचूं था पिया हिन ते। तव्हां ॾिसो हे बिल्कुलु थी वियो। उहो ही जेका तव्हां ॻाल्हि कयो था न साईं, हिन ते अञा अचूं था पिया त ही वाइदो जेको आहे इहो ईअं अक़द चइबो आहे ॻंढ खे।
ही अक़द लफ़्ज़ उक़दत माना ॻंढि, इहो लफ़्ज़ असां किथे ॾिठोसीं? सूरत निसा में पढ़ियोसीं, जॾहिं शादी जी ॻाल्हि ईंदी आहे। निकाह उक़द जी ॻाल्हि। निकाह जी न, निकाह बि अक़द आहे। असां न चवंदा आहियूं अक़द, अवल अक़द सानी ॿियो टियों जीअं चवंदा आहियूं असां। अक़द माना इहो पैक्ट आहे हिकिड़ो ज़ाल मुड़ुस में। उक्ततुम मिन लिसानी बि सही ईंदो न, उक़दत में लिसान जा ज़बान जा वाइदा, ज़बान जी गंढ। ज़बान जी ॻंढि, हा उहो त माना जेको वरी हॿक, उहो डिफरेंट में इस्तेमालु थींदो आहे वरी। त ॻाल्हि इहा ज़ुबान ते ॻंढि आहे न साईं, त माना उहा खुलंदी न कॾहिं शइ, हुनजो तर्जुमो उहो थींदो त भई उहो ज़ुबान खुलियल न आहे, ॻंढि आहे मुंहिंजे हुन ते, त खुले नथो पियो। अच्छा, हाणे ॿियो इहो त वाइदो कॾहिं पाण सां थींदो आहे त हिन रंग ॾिसो था हिन जो, माना इहा पाण में ॻंढि थी वई, माना पंहिंजो पाण सां मां वाइदो कयां थो पियो, ॿियो को हिन में इन्वॉल्व कोन्हे। हिन में को ॿियो रंग आहे ॻंढि में? न आहे, ॻंढि में पंहिंजी न, मां इहा पीली। पाण सां गॾु वधी, मां पाण सां मां वाइदो कयो त मां अॼु खां पोइ कूड़ न ॻाल्हाईंदुसि, नाशुक्री न कंदुसि, ख़तमु। मां इहो वाइदो कयो। हाणे मां इहो कंहिंसां वाइदो कयो? कि माण्हुनि सां त कोन कयो आहे पाण सां अलाह। वाइदो आहे। पर हिकिड़ो वाइदो थींदो ॿियनि सां, ऐं वाइदो थो कयां त इनशा ताला असां क्लास टाइम ते कंदासीं। अलाह करे वाइदो पूरो कयूं इहो बि। पोइ इहो छा थियो? ॿियनि सभिनी सां वाइदो थी वियो, माना हे मां आहियां, हे ॿिया सभु आहिनि, या हे मां आहियां, हे ॿिया सभु आहिनि। या हिकिड़े माण्हू ॿिए खे चयो, पैसा वरितई त बाबा मां तोखे 2 हफ़्तनि या न 2 सालनि में वापसि कंदुसि, 2 साल गुज़री विया, भई वाइदो वफ़ा न कयईं, त इहो सही न आहे। हीउ ॿियनि सां वाइदो, ठीकु आहे, पाण सां वाइदो कयो उहो बि न पूरो करे तॾहिं बि सही न आहे। वाइदो पूरो करिणो आहे। साईं तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया, ही औफ़ू जेको आहे न साईं, वफ़ा कयो वाइदो, अरबी जो लफ़्ज़ु आहे औफ़ा यूफ़ी, ईफ़ा, ईफ़ाए अहद तव्हां ॿुधंदा हूंदव, ईफ़ाए अहद, अहद खे पूरो करणु, ठीकु आहे। औफ़ा थींदो मादी, अलमदारे थींदो यूफ़ी, मज़दर आहे ईफ़ा, ईफ़ाए अहद चइबो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको आहे न वफ़ात बि हिन मां निकितल आहे। ऐं अलाह पाक, हाणे असां आयत हिकिड़ी ईंदी अॻिते हली 6 नंबर आयत ईंदी, उन में जॾहिं अलाह न पर हुन में आई आहे, आल इमरान में 54 नंबर आयत अथव साईं, त अलाह पाक ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो त मां तोखे वफ़ात ॾींदुसि। माण्हुनि जो मतिलबु कढियो आहे मां तोखे मौत ॾींदुसि, उहो मौत न आहे। वफ़ात मौत न आहे, वफ़ात जी माना आहे पूरो जो पूरो। पोइ राफ़ियुक, मां तोखे मथे खणंदुसि, इहो वफ़ीक व राफ़ियुक, इलैया पाण ॾांहुं। इन करे माण्हुनि वरी हिन मां मतिलबु कढियो आहे साईं मौत ॾींदुसि। क़ुर पाक चए थो हुनखे खयो वियो, तव्हां चओ था मौत ॾिनई, क़ुर पाक जी मुखालफ़त। त वफ़ात जो लफ़्ज़ु मौत न आहे, ठीकु थियो, इहो क्लियर थियो साईं। त वफ़ात माना पूरो थियणु का शइ। भला पोइ तव्हां इहो सुवालु थींदो त माण्हू जो मरी था वञनि खे चवंदा साईं वफ़ात करे वियो, इहो त आहे न सुवालु थींदो न इहो, त पोइ चवंदो पोइ हुनखे वफ़ात छो चवंदा आहियूं? असल में छा आहे त पूरो जो माना हुनखे वफ़ात जा घणी मानाऊं आहिनि न, ऐं माना कहिड़ी आहे पूरी करणु। त वफ़ात मौत ते कीअं ईंदी कंहिंजे, उहो त मौत हुनखे जॾहिं डेथ थी वई त हुनजी हयाती पूरी जी पूरी ख़तमु थी वई, चाय खणी अचां न? पूरी जी पूरी, ठीकु आहे न। माना उनजी हयाती पूरी जी पूरी जॾहिं ख़तमु थी वई त उनखे असां पोइ चवंदासीं उनखे वफ़ात, यार उहो वफ़ात करे वियो, ठीकु आहे। पर इन वफ़ात माना पहिरीं मौत आहे, पोइ हुनजी ॿुधाइबो त भई उन हयाती ख़तमु थी वई। मौत ऐं वफ़ात ॿ अलॻि लफ़्ज़ आहिनि, हिन जा रूट लेटर्स बि अलॻि आहिनि, ठीकु आहे। अच्छा, अॻिते हलूं था पिया त इहो हुकुम आहे। ऐं जेकॾहिं अलाह पाक चए त औफ़ू सभिनी खे चयो अथई, माना इहे कीअं पूरा कयो चयो अथई, सही न, पूरो कयो पंहिंजा वाइदा, न पूरा कयो पंहिंजा वाइदा। ही पूरा जेको आहे कहिड़े हिसाब सां ॾिसंदासीं, छो घणनि खे, छो हिकिड़े माण्हू खे चयो अथई या घणनि खे चयो अथई, मोमिननि खे या जो हिकिड़े मोमिन खे या घणनि मोमिननि खे? औफ़ू में छा थींदो, जमा घणनि हुआ, खे? घणनि खे, जमा घणनि खे। जी कहिड़ी किथां ख़बर पवंदी? उहो हिन वाव मां, वाह। ही वाव जमा जो हूंदो आहे, कयो। ऐं जेकॾहिं हिकिड़े लाइ अलाह चया त हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं चया त ए मोमिन तूं ही वाइदो पूरो कर, त हुनखे चया औफ़ हिकिड़े माण्हू लाइ औफ़, छो जो
वाव अची वियो त वरी फा ते बि दम अची वेंदी, छो जो वाव खे दम वणंदी आहे। पोइ औ फीओ न थींदो, औ फी व न थींदो, औ फू थी वेंदो। इहो अकेली सम्झंदासीं अॻिते किनी, पर चवण जो मक़सदु इहो आहे त वाव जे करे माना इहो जमा हुआ। जिते वाव ईंदो उन खां अॻितो अलिफ़ आयो माना इहो जमा हुआ बसि। ठीकु आहे। ऐं जमा माना हुकुम जो जमा। अलाह पाक फरमाए थो वरी जेको ॿियो लफ़्ज़ु आहे ही ओहिलत लकुम, ही ता हर्फ़ तानी सां माना ही मोनस जी ॻाल्हि थो कजे। उहिलत लकुम, हलाल कया विया आहिनि अव्हां लाइ। इहो थींदो आहे अहल युहिल इहलाल, या न असां इस्लाम चवंदा आहियूं इस्लाम, इनखे ग्रामेटिकली फॉर्म 4 चइबो आहे। तव्हां छो इहो ज़हन में रखी छॾियो त हिकिड़ी शइ थींदी आहे ग्रामर में फॉर्म 4। ग्रामर में जेके इंट्रस्ट आहे असां उहो पोइ सम्झंदासीं, पर फॉर्म 4 छड़ो हिकिड़ो कननि ते अची वञे त का ॻाल्हि असां ॿुधीसीं बसि, अॼु सम्झणो न आहे उहो। हाणे हिन चए थो इहलाल, जीअं इस्लाम थींदो आहे न इहलाल। ऐं हलाल खे अंग्रेज़ी में छा चइबो? हाफ़ुल। लाफुल। लाफुल माना इहो इजाज़त मिलियल आहे, क़ानूनी तव्हांखे इजाज़त मिली वई आहे। छा इजाज़त मिली वई आहे? इजाज़त मिली माना हलाल थी वियो। ऐं जेको इजाज़त न मिलंदी छा थींदो? अनलॉफुल। हराम, अनलाफुल, हराम, हर हराम। ऐं बैतुल हरम चवंदा आहियूं असां। हा, बैतुल हरम छो चवंदा आहियूं? माना उते के शयूं हराम आहिनि करणु, जंग करण हराम होती जंग करणु हराम आहे। भेड़ो का हा, भेड़ो एहराम का उन मां निकितल आहे। एहराम जो मतिलबु छा आहे? जेको शइ तव्हां ते पाबंदी आणे, की हलाल जेके शयूं बि पाबंदी थी वञे तव्हांखे, त हलाल शयूं बि कुझु न करे सघो, उहो अहिड़ियूं पाबंदियूं आणे। इन करे उनखे चवंदा आहिनि अहराम, जेको पाबंदियूं आणे। अहराम तव्हां ॿुधंदव पाबंदियूं अची वेंदियूं तव्हां ते काफ़ी। मुख्य कहाणियूं कहिड़ियूं आहिनि पाबंदियुनि जूं? अहराम ॿधण खां पोइ ख़ुशबू बि न आहे जंहिं लॻाइणी, खुशबू न आहे लॻाइणी, ख़ुशबू न आहे जहिड़ो न आहे लॻाइणी, करिणो, जहिड़ो न आहे कंहिंखे करिणो, को मारणो न जीत आहे, जहिड़े खे न न मारणो न न न आहे। न का जूअं मारणी आहे, न को वार पटणो आहे, न को कंहिंखे जीत खे मारणो आहे। ऐं ॿियो छा आहे न करिणो? अच्छा, जेको जेको अज़दवाजी माना जेके घरवारी जो रिश्ता थींदा आहिनि मर्द ऐं मुड़ुस जा, उहे बि न आहिनि करिणा डेफिनेटली, उहो त आहे ई आहे। ऐं ॿियूं बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां उन में नथा करे सघो एहराम में। ठीकु आहे। त हिते अलाह पाक छा थो ॿुधाए? हलाल कयो वियो आहे तव्हां लाइ। लकुम माना तव्हां लाइ। छा हलाल कयो वियो आहे? ही आयत चए थी पई बहीमतुल अनआम। सूरा अनाम बि आहे असां वटि हिकिड़ी। अनाम माना ढोर। ऐं जेको आहे अनाम ढोर कंहिंखे चवंदा आहिनि? कैटिल, कैटिल, कैटिल जेको कैटल। आहे जानवर ॿिया बि थींदा आहिनि न, उहे न। ठीकु आहे, जानवर सभु न, कैटिल जेके चोपाया हूंदा आहिनि। हे बहीमतुल अनाम माना चोपायो माल। ऐं अनाम चइबो माल खे जेकॾहिं त थींदो चोपायो। बहीमत चइबो आहे, के चवंदा आहिनि जी न जेको बेज़ुबान जानवर हुजे, असां न चवंदा यार बेज़ुबान खे छो थो मारे? बकरी खे मारिबो आहे, कॾहिं को कंहिंखे जेको आहे मारींदो, खणी मेंह खे, यार बेज़ुबान आहे जानवर खे छो थो मारे? त उहो जेके हिननि खे बेज़ुबान लिखियो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त इन्हनि अरबी वारा चवंदा आहिनि त जेके 4 पेर हुजनि त उहो बहीमत। ऐं बहीमत 4 पेर त पोइ पई हुई बगड़ खे बि आहिनि, बकरी खे त आहिनि, पोइ त बगड़ खे बि आहिनि, लूमड़ी खे बि थींदा आहिनि, उहे त हलाल न आहिनि। उहे छो न आहिनि हलाल? उहे चोपाया हो न आहिनि, इहे कैटिल न आहिनि, उहे एनिमल्स आहिनि। कैटिल छा खे चइबो आहे? चोपायो माल माना जेको तव्हां घर में पालियो। हाणे उन में कहिड़ा अची था वञनि? 4 जानवर अची था वञनि। बकरी, हिनखे अरबी में चइबो आहे अलमाज़, अलमाज़ माज़ चइजे या। ठीकु आहे। हिन जी हरकतूं कोन्हनि, थी सघे थो मां ग़लति चवां त अलाह से माफ़ु कंदो, ऐं सभिनी खां माफ़ी था घुरूं, छो जिन हरकतूं ॾिनल कोन्हनि अरबी जा लफ़्ज़नि। वला आलम अल माइज़ा अल माआज़ा, इहो थी सघे थो पियो त को फ़र्क़ु हुजे, असां ख़बर कोन्हे का मूंखे लफ़्ज़नि जी। जीअं अल बकर जी त ख़बर आहे, अल बिकर नथा चई सघूं। अल बकर ख़बर आहे असांखे, अल इबिल ख़बर आहे, अबल न चवंदासीं। हिन ॿकरी जी ख़बर कोन्हे। ठीकु आहे। त कहिड़ा 4 जानवर आहिनि? ॿकरी, उठ, ॻऊं, रिढ। शीप, शीप, शीप खे कबश चइबो आहे, सौर। हे नर, हे मादी जा लफ़्ज़। ऐं उठ खे जेको आहे मादी जो चइबो आहे नाक़त। ठीकु आहे। जमल चइबो आहे हुनखे। इबिल चइबो आहे जिन्स। इबिल जिन्स आहे सॼी। उठ जी जिन्स, पोइ मादी हुजे मुज़कर हुजे कहिड़ो बि हुजे, उहा जिन्स चवराइबी आहे।
जीअं न चइबो आहे यार चांवरनि जी कहिड़ी जिन्स आहे इहा, चांवरनि में त हिकु 10 क़िस्म आहिनि न, पर छड़ो असां चांवर चऊं त उनजी हिकिड़ी जिन्स थींदी उहा। भई वणु आहे, हे वणु आहे, वणु मां तव्हांखे ख़बर आहे त मां कहिड़ो वणु थो चवां, भई बेदमुश्क जो वणु आहे या निम जो वणु आहे, पिपल जो वणु आहे, बेड़ जो वणु आहे, मां चयो कोई कुझु न चयो न, मां चयो वणु आहे छड़ो ई, वणु माना उहा जिन्स आहे। त इबिल उठ जी जिन्स थींदी, बकर उहा उनजी माना जेको आहे न जिन्स थींदी। पोइ बकर चइबो मादी खे, सौर चइबो आहे उनजे मर्द मुज़कर खे, अहिड़े नमूने सां, ठीकु आहे। त पोइ अलाह पाक इहो चयो माना त इहे बहीमतुल अनाम जेके चार आहिनि इहे छा कया विया आहिनि, हरामनि या हलाल। हलाल। हलाल खे अलाह पाक अरबी में लफ़्ज़ कहिड़ो आंदो आहे क़ुर पाक में, उहिल्लत, अहिल। उहिल्लत, उहिल्लत, तव्हां ते हलाल कया विया आहिनि उहे चार जानवर, गोठ ही शीप ऐं ही गऊं साईं, ऐं ऊंट। बहीमत जो तर्जुमो कीअं कंदासीं? साईं बहीमत चौपायो चइजे। न उहो त अल अनाम थियो न साईं। अलाह नाम चइबो साईं ढोर जनरली। ऐं बहीम? बहीम थींदो माना हुनखे वरी मां ॾिसां मैं मिक्सअप करे विझां, पर बहीम चइबो चौपायो, चौपायो ढोर। छो जो चौपाए में वरी तव्हां ॾिसंदव त चौपाया त ॿिया बि आहिनि, घोड़ो बि चौपायो आहे, पर उहो हुन में न ईंदो, अनाम में न ईंदो। अनाम चइबो कैटिल खे, मुंहिंजे ख़्याल में या मां ग़लति थो चवां, हिकिड़ो मिनट बीहो साईं, ॾिसां वरी माना मिक्सअप त न करियो आहियां मां। बहीम चइबो द क्वाड्रिपेड, हा चौपायो साईं बहीम। ऐं अनाम चइबो आहे साईं, अंग्रेज़ी में लिखियो आहे द ग्रेज़िंग लाइव स्टॉक। लाइव स्टॉक जेको असां चवंदा आहियूं न, उहो लाइव स्टॉक आहे अनाम। ही लाइव स्टॉक आहिनि, ही लाइव स्टॉक आहिनि, ही जानवर न आहिनि। ही चौपायो जानवर जेको चौपायो ढोर ईअं चइजे, असां ढोर हिननि खे चवंदा आहियूं, हुनखे घोड़े खे असां ढोर न चवंदा आहियूं, घोड़े खे घोड़ो ई चइबो आहे। ऐं हू चवंदा अथव तव्हांखे एनिमल एंड कैटल शो कंदा आहिनि, जानवर जी। एंड कैटल, ही कैटल में था अचनि। चौपाया ऐं मवेशी ईअं ईअं थींदो न साईं? मवेशी चइबे, हा मवेशी हे थींदा आहिनि, हा इहे मवेशी चइजे, मवेशी हे मवेशी थींदो मुंहिंजे ख़्याल में बहीमा, या हे मवेशी थींदो उर्दू में न ख़बर न आहे। बहीमा थींदो चौपायो साईं, बहीमा बहीम थींदो चौपायो। बहीम चौपायो, ठीकु आहे न, अनाम माना जानवर, पोइ हे मवेशी थींदा, अनाम ही कैटल आहे न, इहो मवेशी थींदा, ठीकु आहे। अनाम मवेशी। हा ठीकु आहे, इहो तमामु अहम आहे इहो। त अल अनाम अरबा, अरबा माना घणा जानवर ही आहिनि, घणा ढोर, अर्ब चार। 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 कहिड़ो, इबिल, बकर, गनम, मास, ई चार ढोरनि जेके अलाह पाक हलाल कया आहिनि। वरी अलाह पाक चए थो गैर मुहल्ली, न हलाल सम्झो असैद माना शिकार, व अंतुम हुरमन, अंतुम माना ओही। तव्हीं, हुरमन माना आयो एहराम में, यानी तव्हां एहराम जी हालत में हुजो त गैर मुहल्ली सैदिन, मुहल्ली छड़ो हुजे त माना हलाल आहे तव्हां ते शिकार, जेकॾहिं तव्हां हुजो हराम में, पर गैर मुहल्ली माना न आहे हलाल। असां हिलाल चवंदा आहियूं न, हिला न हलाल न आहे, हलाल छा आहे तव्हां ते, जॾहिं तव्हां आराम में आहियो त शिकार करे सघो था, न। नथा करे सघो। हीअ त शिकार जी केविल ॻाल्हि थी के नथा मारे जानवर जी, सघियो। तव्हां केविल नथा मारे तव्हां सघो केवल साईं। नथा मारे सघो, जूअं नथा मारे सघो। जो हा साईं। अच्छा ॿियो, उन में ही थींदो आहे अलाए, जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि इहा अचे, इहो असांजी सम्झण जी ॻाल्हि आहे, त असां हुनखे चवंदा आहियूं, ही वाव जेको आहे हिनखे वावुल हाल चवंदा आहियूं। असां चवंदा आहियूं न ऐं जेको आहे, कॾहिं असां लिखंदा आहियूं न, वाव माना छा, ऐं, हिते ऐं ऐं कॾहिं त लिखंदा आहियूं, कॾहिं जो, कॾहिं त लिखंदा आहियूं, ॿिनि कॾहिं ॿिनि लफ़्ज़नि खे जोड़ण लाइ। हा जोड़, पर हिते ईंदो जे, छो जो जे इहा वावल हाल माना हाल थो ॿुधाए त इहो हलाल न सम्झो तव्हां शिकार खे, जे तव्हां इन हाल में आहियो जो तव्हां वटि अहराम आहे पयल, त तव्हां शिकार नथा करे सघो, उहो हलाल न आहे। वरी इन अलाह या कुमारी, बेशक अलाह हुकुम कंदो आहे जेको हू घुरे। अलहमदिल्ला रब अलमीन साईं, इहा आयत नंबर असांजी पहिरीं पूरी थी, असां ते क़िस्म क्लास बि ख़तमु था कयूं। इन हर्फ़ आहे, इन में छा हूंदो आहे, इस्मो इन, ख़बर इन, कॾहिं बि छा हूंदो आहे, इस्मो इन ख़बर इन, ऐं इस्मो इन मनसूब हूंदो आहे, ऐं ख़बर इन छा हूंदो आहे, मरफ़ू। मरफ़ू, मरफ़ू, ऐं
जेको आहे ॿी आयत ते पोइ ईंदासीं दुआ कयूं था अलाह पाक अलाह पाक असांजे सिखण सेखारण ऐं असांजे अचण खे क़बूल फरमाए ऐं ग़लतीअ त आमीन अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए इनशा ताला असां हिते पंहिंजो रिकॉर्डिंग ऑफ बंदि था कयूं हिते पहिरीं हिन में स्टॉप शेयर ऐं हा बाबा चो हे साईं लाइव स्ट्रीम स्टॉप एंड हैप्पी फेस he said recording